अञा भी घुर अर्ज के दिलबर जे करे इजाजत दियो था तो मूं तुझे शान में हिकड़ो कलाम बनायो हिकड़ो शेर बनायो दिल थी चवे ओ मां तोखे बुधायो मोहम्मद फरमाए बुधा वो साईं बुधायो मदीने वाले साईं के मूं भी उन जो हिक ब शेर याद कयो दिल थी चवे तवा के बुधाइंदो ये ओ अशार न जेके मुझे महबूब मदीने वाले जे सामू पढ़या बियान सुभान अल्लाह चो तो बुधाइंदो मुझा दोस्तों साईं बाऊं बदे अर्ज कयो सोना जबानन जी बानी सहजत किया हलाए जबानन जी बानी सहजत किया हलाए पुनल पीर तो जी जुतिया जोड़ना है जबानन जी बानी सहजत किया हलाए जबानन जीबानी सहजत किया हलाए पुनल पीर तो जी जुतिया जो बिना है जबानन जीबानी लका हुजत ही लो हले जोर कंदे कादरे छाचरी चाग छोरी नका हुजत ही लो हले जोर जोरी कंदे कादरे छाचरी चाग छोरी जादर बदर दुनिया में आदोस्त तोरिया किनी की लायक सत्संग किया सदाए जबानन जीबानी महबूब जियारत कराई अर्ज की सुना आऊं तुझी बानन जी बानी तुझे गुलामन जो मां गुलाम आया मां केड़ी हुजत करया और मुझा दोस्तों बुजुर्गो जिन मुझे हबीब के डिठो ओए इया चवंदा रहा हजरत बिट जे घोट अब्दुल लतीफ जे वक्त में मुझे मदीने वाले मीर जी जियारत कया तदा करे चवण लगो मां जही जोत ही तब मानी बारो चल जे हुजत हो तपनु से मुकमीनी आके उजा पाइल पैर में माते जुतियल जे असल आर्य जा मजे पले मां पे हरे बिसारे वेही दिल के चल के किया रहा चौ सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा दोस्तों महबूबन के सोने सिद्दीक अर्ज कयो हबीब इजाजत दे तमाहने काफरन के दुश्मनन के तो महबूब जो शान बुधाई मुझे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू बकर तो जे मर्जिया सिद्दीक अकबर एकड़े जबल जी टकरिया जे मथा चढ़े बैठो वा मुझा दोस्तों मुझे हबीब करीम जो शान बदान शुरू कया मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मकाम बयान करना शुरू कया काफरन का बर्दाश्त का न चोवा उन काफरन हजरत अबू बकर सिद्दीक जे मथा हमलो करे दिनो आहे मुझा प्यारा हमले जी वजह सा हजरत अबू बकर सिद्दीक के एडा धक लगा जो पान मुझा प्यारा जख्मन खा चोर चोर थे जमीन ते गिरा बेहोश थी वया काफर भजी वया हजरत अबू बकर सिद्दीक जी अम्मा पांजे बच्चे के खणी घर
आए टे ॾींहं टे रातियूं गुज़री वयूं हज़रत अबू बकर सिद्दीक़ के होश न आयो आहे 3 ॾींहंनि खां बाद में जॾहिं होश आयो वा साईं जे अम्मा मथा पानी खणी आई मथा मानी खणी आई अबू बकर पुट 3 ॾींहं थी विया तो मानी कान खाधे अबू बकर 3 ॾींहं थी विया तो पानी न पीतो आहे अबू बकर सिद्दीक़ अखियूं खोले पंहिंजे मां के चवण लगा मां मूंखे मानीअ जी ज़रूरत नाहे मूंखे पाणीअ जी ज़रूरत नाहे मूंखे पहिरीं इहो ॿुधा त मुंहिंजो महबूब कहिड़े हाल में आहे मूंखे इहो ॿुधा मुंहिंजो हबीब कहिड़े हाल में आहे मां चवण लॻी अबू बकर उन जे करे त एतिरी तोखे सज़ा मिली आहे अजा उन जो नालो पियो वठी हाणे तो उन जे पचार छॾ हाणे तो उन जी तवार छॾ बेटा ईसा फरमाइदो वा मां कीअं छॾियां सूमरा तिल पवार पचार जर जिनीअ जी जान में लगी आली लोहार मैं को मोहब्बत संदियो हींअरे मिलज हज़ार ए पखा ए पवार मोड थे के दी हथिया मां के चवा लगो मां महबूब को विसार बुआ छा मां चवण लगी अबू बकर छा रखियो तुझे महबूब में पान पंहिंजे अम्मा के फरमा लगा मुझे मां तो मुझे हबीब के दिल वारे अखियुनि सां कान ॾिठो वा जे तो ॾिसे त तो पान चवंदी महबूब दुनिया जा हिक पासे मुंहिंजो रबी ढोलण हिक पासे महबूब दुनिया जा हिक पासे मुंहिंजो अरबी ढोलण हिक पासे उन्हनि सभिनी जो बोलण हिक पासे मुंहिंजे मदनीअ जो बोलण हिक पासे याकूब जे प्यारे यूसुफ जी खरीदार ज़ुलेखा यूसुफ जो घुंड खोलण हिक पासे मुझे मदनीअ जो मुरकण हिक पासे यूसुफ जो घुंड खोलण हिक पासे मुझे अरबीअ जो मुरकण हिक पासे मां चेस पुट मानी का पान फरमे मां मानी कौन खाईंदुसि पानी कौन पीअंदुसि और मुझे मां वञ मुझे हबीब के ॿुधा त या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अबू बकर सिद्दीक न को मानी तो खाए न को पानी तो पिए अबू बकर सिद्दीक पियो चवे त मूंखे महबूब ॾेखारियो मुझे अम्मा मुंहिंजो हबीब सखिया मेहरबान वञी मुंहिंजे बारे में ॿुधाईंदसि अल्लाह जो हबीब इनकार कान कंदो मदीने वारो हलियो ईंदो हज़रत अबू बकर सिद्दीक जी अम्मा हली आई मुझा महबूब अबू बकर न उठी तो सके न वेही तो सके न को मानी तो खाए न को पानी तो पिए महबूब हाणे मेहरबानी कर अबू बकर सिद्दीक के मुस्तफा करीम अवा हले दीदार करायो मना अबू बकर सिद्दीक के सेहतयाबी मिले पवे मुझो महबूब निकतो फरमायो अबू बकर ॾे हलणो आहे अल्लाह जा महबूब आया मुझा दोस्तों बुजुर्गो मुझे महबूब करीम अबू बकर सिद्दीक जे घर वारी गली में जो दाखिल छा त जिब्रील अमीन अबू बकर सिद्दीक जे दरवाजे मां निकतो बाहर पियो वञे महबूब करीम जिब्रील अमीन के ॾिठो वा बेन त कोन सुञातो पर मुझे हबीब सुञातो त यो इंसानी रूप में अल्लाह जो मलाइक जिब्रील अमीन आहे जिब्रील अमीन महबूबन जी बारगाह में भी इं दाखिल थींदा हाजिर थींदा हज़रत सैयदना दहिया कल्बी जी सूरत में
असाब समझंदा दया कल्बी आयो पर हकीकत में जिब्रील अमीन महबूबन जी दरबार में ईंदो। महबूबन फरमायो जिब्रील तू हिते? अर्ज के या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अबू बकर सिद्दीक जख्मिया। अल्लाह ताला जी जात बा बरकात फरमायो जिब्रील वञ मो रब जे तरफ अबू बकर सिद्दीक जी तबीयत मालूम करिया। अबू बकर का हाल पुछिया वो मुझे महबूब फरमायो अबू बकर जी तबीयत किया। अर्ज के या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अबू बकर चवे पियो अञा मूंखे पुठन में भी सूरा अञा मूंखे ॾाड़न में भी सूरा। मुंहिंजा महबूब पियो त अबू बकर ठीक आ। हज़रत जिब्रील अमीन रवानो थी वियो। मुंहिंजा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया। अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु जे वक्त में मुझे महबूब करीम के पंहिंजे घर जे दरवाजे का अंदर ही दाखिल थींदे ॾिठो वा। जेको उथण का लाचारा जेको वेहण का मुंहिंजा प्यारा दोस्तों मुझ बुजुर्गो मजबूरा उन जे हिक नजर सां जॾहिं मुंहिंजे हबीब पाक के ॾिठो वा सिद्दीक़ अकबर झंप ॾिनो वा। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे इस्तक़बाल ला उथी बीह रहियो आहे। उथी बीह रहियो ऐं झुंगारे पयो त इश्क आवाज़ मिठड़ा मोहम्मद दिल कई दीवानिया। इश्क आवाज़ मिठड़ा मोहम्मद दिल कई दीवानिया। रातों दिया रोई रोई मानो चमल मस्तानी आ। इश्क आवाज़ मिठड़ा मोहम्मद दिल कई दीवानी आ। तीरा नजर जा यार हयातो दिल में जानी घाव कया तो फट फिराक जा तॾहिं थिया पो जीअण हाणे जंजाली आ। इश्क आवाज़ मिठड़ा मोहम्मद दिल कई दीवानी आ। मुझे महबूब अबू बकर सिद्दीक के बाह का वठी वियारियो। अबू बकर तबियत कीअं? अर्ज़ की सुना अल्लाह जो फज़ल मां ठीक है। साईं करीमन फरमाए तो थोड़ी देर पहिरीं तो चो डंदन में भी तकलीफ आ तो जिब्रील के चयो तो डंदन में भी तकलीफ आ पुठन में भी सूर आ। अर्ज़ की सुना तो जिब्रील के चयम तू महबूब जो आए अल्लाह पाक मुझा दर्द लाहे मां सिद्दीक के सहतियाब करे छड़ियो। मुझा दोस्त वो अबू बकर सिद्दीक जिनजे ला मुझे मुस्तफ़ा करीम फरमायो क़यामत जे ॾियारे मुझी उम्मत मां अगर के शख्स के जन्नत जे 7 दरवाजन ता 8 दरवाजन ता सॾ थींदो वो मुझो यारे गार अबू बकर सिद्दीक पान फरमायूं जेको चाहे त मां दुनिया में सैयदना इब्राहिम खलीलुल्लाह जी ज़ियारत करया वो मुझे यारे गार अबू बकर जी ज़ियारत करे। मदीने वाले साईं फरमायो दुनिया में जिन एहसान कया मां लाहे छड़िया मगर अबू बकर सिद्दीक जा एहसान मां कोन लाथा। उन्हनि जो बदलो कल क़यामत जे ॾींहुं मुंहिंजो रब अबू बकर के अता फरमाईंदो। सहाबा किराम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अवां सां वफादारी जो बदलो अवां सां वफादारी जो सिलो अबू बकर सिद्दीक के कीअं मिलंदो? मुंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो अल्लाह ताला जे ज़ात बा बरकात मां मदीने वारे मीर के मकामे महमूद अता फरमाईंदो। चाहूंदो मकामे महमूद एक बुलंद मकाम होंदो जो महशर जे मैदान वारा सभई हेठ होंदा उन दिहाड़े अगर मथे होंदो तो तुझो मुझो महबूब मदीने वारो मीर मथे होंदो। दोस्तों उन्हें नबी होंदा मुरसलीन होंदा लेकिन तुझे मुझे महबूब जो शान अल्लाह पाक क़यामत दी केतरो बुलंद फरमाइंदो। साईं तो फरमाए आदम व मिन दूनिहिम तहत लिवाई यौमल क़ियामा क़यामत जे ॾियारे आदम अलैहिस्सलातु वस्सलाम का वठी ईसा अला नबीना व अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं जेके भी नबी सगोरा होंदा ओए मां मुस्तफा जे लिवाउल हम्द जे झंडे जे हेठों होंदा।
उन्हें नबीन जो निगाहों मां मुस्तफा करीम जे चेहरे में होंदियूं उते सबको पियो चमंदो ता होंदा ताज पातल नबियन खे तोड़े तभी कह रखा प्या हुक्म बदा किरोड़े होंदा ताज पातल नबियन खे तोड़े तभी कह रखा प्या हुक्म बदा किरोड़े अमामे मोहम्मद अलगाहो लबिन जो सोना साई अबो जल को झल के लल जो पुनल पार तो अथई पुनल पार तो अथई मिलन मोमिनल जो सोना साई अबो जल को झल के लल जो पुनल पार तो अथई पुनल पार तो अल्लाहु अकबर नारे रिसालत या रसूल अल्लाह नारे ताकीद हक चाहे नारे गौसियत या गौसे आज़म दस्ती इस्माइल सुन्नत। प्यारा दोस्तों मुझे महबूब करीम फरमायो कयामत से ॾियारे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मां मदीने वारे मी रखे मकामे महमूद अता फरमाईंदो उन मकामे महमूद ते टे कुर्सियों लगायो वेंदियूं विच वारी कुर्सी ते मां मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेंदस ऐं साजे पासे वारे कुर्सी ते मुंहिंजो ॾाढो हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह वेंदो ऐं खाबे पासे वारी कुर्सी ते मुंहिंजो यारेगार अबू बकर सिद्दीक के अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात विहारींदो ऐं उन ॾिहाड़े रब्बुल आलमीन अबू बकर सिद्दीक के फरमाईंदो ऐ प्यारा अबू बकर सिद्दीक इहो महशर जो मैदान भरियो पियो आहे तोखे इजाज़त आ जेके चाहे जन्नत मोकल जेके चाहे जहन्नम रसीद फरमा मुझे महबूब फरमायो अदा यो पानी बंद कर और पान भी कौन पींदो है सुन्नी अड़ा आशिकन जे पानी ॾिसंदा त पोइ क़ुरान ॾे तवजा कोन ॾे पानी पिया तो जितनी देर वहजे तो मोहब्बत से वहजे दोस्तों मुझे महबूब करीम फरमायो मां मदीने वाले मीर सा वफादारी जे करे अल्लाह पाक अबू बकर सिद्दीक के महशर जे मैदान में मुझे मकाम महमूद ते कुर्सी अता फरमाइंदो सिर्फ कुर्सी अता कान थींदी अल्लाह जो हबीब तो फरमाए मुझो रब अबू बकर के इजाजत दींदो अबू बकर ही महशर जो मैदान भरियो पियो जेके चाहे जन्नत मोकल जेके चाहे जहन्नम रसीद फरमा अल्लामा अब्दुर रहमान शाफी सफूरी रहमतुल्लाह अलैह नुज़हतुल मजालिस में लिखियो त एक मर्तबा हजरत मौलाए कायनात मौलाए कुल हजरत मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा रदी अल्लाह ताला अन्हु महफिल में मौजूद न हा बाकी बिया असहाब सगो रहा हजरत अली सही कोन है मुझे महबूब जी उन महफिल जो केड़ो शान हो तो हां जे महफिल में आमना जो लाल होजे मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा इकराम रिदवानुल्लाह ताला अलैहिम अजमाइन जदे मदीने वाले जी महफिल में वेंदा हा त आशिक ता फरमाइन त महफिल उवा इए लगंदी ही जण तारन जे विच में चंड चमकी रहियो आहे तारन जे विच में चंड पियो चमके तडे चबवा त महफिल हसीन तुहिंजे महफिल हसीन तुहिंजे तुही जा हसील माना इत मीरा पीर आहिल नाने बिना विकाना महफिल हसीन तुही जी महफिल हसीन तुही जी तुही जा हसील माना इत पीर आहिल नाने बिला विकाना महफिल हसीन तुहिंजी ॾाढा वॾा शिकारी
आया शिकार थिया आया होया खरीदण पर मुला खपीव्या वापार तुई जानी ठाने कल लुमाना महफिल हसील तुझे हबीबल जे महफिल लगी पैया मुझे मदीने वाले मीरा उन भरी महफिल में फरमायो मुझा गुलामो अल्लाह पाक जे तरफा जिब्रील अमीन आयो उन्ना चेमा मुस्तफा करीम के ये बिशारत दिनिया या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह कयामत जे ॾियारे वो ही मानो जन्नत में वींदो जे नाम अमाल ते हजरत अलीउल मुर्तदा जे दस्तखत थियल हूंदे बाकी भले नमाजों पढ़े रोजा रखे पर जंहिंजे नाम अमाल ते अलीउल मुर्तदा दस्तखत न फरमाइंदो सहन न कंदो वो जन्नत में कोन वेंदो सुन्नी तोखे मुबारक हुजे तो सिद्दीक जो भी गुलाम आही त अलीउल मुर्तदा जो भी गुलाम आही असा सुन्नी महबूबन जे सबिन असहाबन जा गुलाम असा अली साईं जा भी गुलाम असा त चवंदा आयो कसम खुदा जो है दर कायनात सजी जो काबो कसम खुदा जो है दर कायनात सजी जो काबो घोट अमा खातून जो आए हसन हुसैन जो बाबो अली असा जो असी अली जा हर दम चई हणदा हो नारे हैदरी ओ नारे हैदरी आकिल आलिम आबिद सुनो अली असा जो आहे आकिल आलिम आबिद सुनो अली असा जो आहे शेर खुदा जो सोच नबी जो अली निधन को नाहे तो न चो आ तुझी मर्जी असी तई चवंदा हो नारे हैदरी ओ नारे हैदरी मरहब जेले मुनकर जो जे नाम निशान मिटायो मरहब जेले मुनकर जो जे नाम निशान मिटायो 500 मन दरवाजो हैदर सुहिले हिश्मत साण हटायो फातिह खैबर फतह जो मालिक हैदर ही मनीदा हो नारे हैदरी ओ नारे हैदरी असा सुन्नी अली साईं जा भी गुलाम सोने सिद्दीक जा भी गुलाम अमीर उमर जा भी गुलाम उस्मान ज़ुन्नूरैन जा भी गुलाम हर सहाबी नबी जा असी गुलाम आहियूं क़यामत जे ॾींहुं अल्लाह पाक जे करम सां मदीने वारे मीर जे शफात सां सहाबा किराम जे नज़रे करम सां रब तुंहिंजो मुंहिंजो बेड़ो पार फरमाए छॾे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो मुंहिंजे महबूब करीम फरमायो जन्नत में उहो माण्हू वेंदो जंहिंजे नाम अमाल ते अलीउल मुर्तदा जे दस्तखत होंदे मुंहिंजा दोस्तो महफिल खत्म थिया सहाबा किराम निकता अबू बकर सिद्दीक वञी रहियो वा त सामूस हज़रत अलीउल मुर्तदा मुंहिंजे सुहिणे सिद्दीक खे मिलियो आहे मुंहिंजा दोस्तो अबू बकर सिद्दीक भाकर पाए फरमान लगा अलीउल मुर्तदा तोखे मुबारक हुजे अज नबीन जे सरदार फरमायो वा त जन्नत में उहो माण्हू वेंदो जंहिंजे नाम अमाल ते तो अली जी दस्तखत होंदे मुंहिंजा दोस्तो त अलीउल मुर्तदा बि फरमायो सोना अबू बकर मूंखे बि मदीने वारे मीर फरमायो आ ऐ अलीउल मुर्तदा अल्लाह पाक इहो एजाज़ तोखे बख्शो वा जन्नत में उहो वेंदो
जंहिंजे नाम अमालत तो अली जी सही थियल हूंदे पर प्यारा अली कॾहिं बि उन जे नाम अमालत सही न कजां जंहिंजे दिल में अबू बकर सिद्दीक जी ला बुग़्ज़ हुजे दुश्मनी हुजे अली उनखे जन्नत मोकल जा जेको तुंहिंजो बि गुलाम हुजे त सिद्दीक उमर उस्मान जो भी गुलाम हुजे। ये नेमत रब सिर्फ तोखे मूंखे नसीब कई आहे। ॿियूं जेके बि फ़िरका फ़िरकियूं आहिनि न को सिद्दीक सां नथो ठहे को अली उल मुर्तदा सां नथो ठहे। असां सुन्नी असां चवंदा आहियूं मिठे मोहम्मद जा चारई यार दिली मिठे मोहम्मद जा चारई यार दिली अबू बकर उमर उस्मान अली मिठे मोहम्मद जा। मुझा दोस्तों मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुलाम सिद्दीक अकबर जे पंहिंजो तन मन धन सब नबी पाक जे नाले ते कुर्बान कर। रवायत में ईंदो आहे हिकु मर्तबा मुझे महबूब जे महफ़िल लॻी पई आहे अबू बकर सिद्दीक अर्ज़ कयो सुहिणा मुझे बि दिलि चवे थी त कॾहिं तव्हां मुंहिंजे घर बि अचो। सुभान अल्लाह। मुंहिंजी दिलि चवे थी कॾहिं मुंहिंजे घर बि अचो। ये तमन्ना रखण खपे नेक साले बानन जे ला ये तमन्ना रखण खपे छो त दा फ़कीरन जे कदमन में भी रब्बुल आलमीन बरकत रखंदो अल्लाह जो कसम तॾहिं भेटा ईसा फरमाए त रया अथई रात सुबुह वेंदे साजरी लूं लूं मज लतीफ चए कर इन्हनि जी तात ये जोगिन संदी ज़ात बे भेरे भाग मिले जे मानू का रब राजी थींदो आहे न को नेक मानू अल्लाह पाक उन जे दर ते मोकिलींदो। नेक मानू हर कंहिंजी ये तमन्ना हूंदी आहे त को फ़कीर को अल्लाह वारो को नेक साले मानू अचे मुझे घर वे कुछ देर उते आराम करे कुछ का चाय लंगर वगैरह करे अल्लाह जी बरकत थींदी त सिद्दीक भी अर्ज के सुना कदे मुझे घर भी तव्हां तशरीफ खणी अचो न मुझे फरमा अबू बकर तुझे घर भी कदे ईंदासी तुझे घर भी कदे ईंदासी और महबूब ने न डी बुधायो न रात बुधाई न महीनो बुधायो न डेट तारीख कुछ भी कोन बुधायो पर फरमाए असी ईंदासी वक्त गुजरंदो रहियो आ टाइम हलंदो रहियो आ मुझा प्यारा मुसलमान भाइरो 3 महीना गुजरे वया 3 महीना 3 महीने खां बाद में हिकड़े रात जे अधरात जो टाइम ते सख्त सर्दी आ मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अबू बकर सिद्दीक ना वञण जो ख्याल अचे वयो अल्लाह जा महबूब निकरी पया जियो जो अबू बकर सिद्दीक जो मुझे साईं दरवाजो खटकायो आ दरवाजो ठुकायो आ अल्लाह जे हबीब जो दर ते हथ लगो ता अबू बकर सिद्दीक फौरन दरवाजो खोलियो आहे साईं जो कोई हथ टच थियो सिद्दीक दर खोल हबीबल करीम फरमायो अबू बकर तू केदा बाहर पियो वनी छा अर्ज के न मजा मिठा मां बाहर न पियो वना अबू बकर दरवाजो हिया घर तो जो हुआ अचण में मिनट अज लगे सिद्दीक हिया मां झक हयो तो यकदम दर खोलियो आ अर्ज के या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अज का 3 महीना पेरी अवाम के फरमायो त मां तो जो मेहमान थिंदस ऐ मुझा मदीने वाला मीर उन दिया का वठी मां दी तो मोहम्मद जे खिदमत में गुजारी दो या फजर तो जे पुछा इशा तो जे पुछा पढ़ंदो आया मुझा महबूब जडे रात जो टाइम थींदो वा महबूब बकर पांजे घर मोटे इंदो आया जग जहान सुमदो वा मां अबू बकर सिद्दीक जागी करे अधरात ताई तो मोहम्मद जे अचण जो इंतजार कंदो आया महबूबा मां रोजानो तो जो इंतजार कंदो आया
मां बिठो हूंदो या मन मुंहिंजो महबूब मुंहिंजो महिमान अची 3 महीना दोस्तो असां कंहिंजो अधु कलाक इंतज़ार कंदा आहियूं अक़ीदतूं सभु ख़तम थी वेंदियूं हाणे को लाग़र्ज़ माण्हू आहे हेतिरो अधु घंटो थी वियो आहे अञा कोन पहुतो आहे इहो सिद्दीक़ हुयो जे पंहिंजो तन पंहिंजो धन पंहिंजो माल पंहिंजी जान सभु रसूलुल्लाह जे नाले ते कुर्बान कई आहे हिन महीने में सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो विसाल मुबारक आहे जियां ॿियनि बुज़ुर्गनि जा उर्स मल्हाईंदा आहियो सोने दस्तगीर जी यारहीं बि असीं मल्हाईंदा आहियूं ॿियनि बुज़ुर्गनि जा उर्स मल्हाईंदा आहियो त हिन महीने में सोने सिद्दीक़ अकबर जी यादि में कई छोटा मोटा ज़रूर प्रोग्राम रखंदा करियो वधीक न पंहिंजे घर जा बच्चा विहारे को किलो अधु चांवरनि जो पचाए सोने सिद्दीक़ अकबर जो न्याज़ कराए छॾींदा करियो ख़ुदा जो कसम क़यामत जे ॾियारे इहे कम तोखे इहे निस्बतूं हल्का हल्का जेके कम आहिनि इहे तोखे कम ईंदा सिद्दीक़ के तुंहिंजे मुंहिंजे न्याज़ जी या ईसाले सवाब जी ज़रूरत न आहे पर एतिरो ज़रूर आहे तूं ऐं असीं जॾहिं उहा अक़ीदत ऐं मोहबत रखंदासीं त क़यामत जे ॾींहुं जॾहिं मक़ाम महमूद ते विहारे सिद्दीक़ अकबर खे अल्लाह पाक फरमाईंदो तूं मुंहिंजे महबूब जो वफ़ादार आहे अॼु जंहिंखे चाहे जन्नत मोकल जंहिंखे चाहे जहन्नम मोकल पोइ तुंहिंजी मुंहिंजी जेकॾहिं अक़ीदत हूंदी त सिद्दीक़ अकबर जी निगाह करम थींदी रब तुंहिंजो मुंहिंजो बेड़ो पार फरमाए छॾींदो महबूबन सां सच्ची मोहब्बत कर मुझे हबीब करीम सां प्यार कर मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे बच्चन सां प्यार कर ऐं मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे असहाबन सां प्यार कर पीरन जे पीर सोने अब्दुल कादिर जीलानी जो दिल में मोहब्बत रख मूंखे हुकुम मिलियो त हिकु ॿ करामत साईं जी बि थी वञे छो त असां अल्हम्दुलिल्लाह चईन यारनि जा बि गुलाम पंज तन पाकनि जा बि गुलाम ऐं दस्तगीर त असांजो दस्तगीर आहे न असां त जुमी चवंदा आहियूं मुर्शिद जंहिंजो दस्तगीर तंहिंखे लहर न लोॾो जंहिंजो अब्दुल कादिर पीर तंहिंखे लहर न लोॾो मुर्शिद जंहिंजो दस्तगीर तंहिंखे लहर न लोॾो जंहिंजो अब्दुल कादिर पीर तंहिंखे लहर न लोॾो यारई ॿारई करण सवाबा मुल्क रजे लाइ जीअर अज़ाबा जिल मिसरियूं विराया कीर दिल के लहर न लोॾो जंहिंजो मुर्शिद आ दस्तगीर तंहिंखे लहर न लोॾो साईं जे पाड़े में हिननि ॿ करामतूं लिखियूं पर आउं हिकिड़ी थो ॿुधायां साईं जे पाड़े में हिकिड़ो शख्स रहंदो गुनाहगार चोरा जिंदगी चोरईअ ते गुज़ारई आहे कॾहिं अल्लाह वारे जे आसमाने ते कोन आयो वक़्तु गुज़रंदो वियो ॾाढ़ी बि अच्छी थी वई आहे मथे जा वार बि अच्छा थी विया मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो कमज़ोरी बि थी वई आहे हिकिड़े ॾींहुं घर में वेठो आहे संदसि घर वारी चयो त म्या फ़क़ीर जिंदगी तो विञाए छॾी जवानी तो खां हली वई पाड़े में सुणे दस्तगीर जी दरबार के हिंद मां के सिंध मां के किथां माण्हू अचनि पिया अचे साईं जे तरीक़े पाक में दाख़िल थी फैज़ वठनि पिया तुंहिंजो घर साईं जे मदरसे जी ॿी गली में आ पर अञा तो साईं जो मुरीद भी कोन अचो आहे अञा तो सोबत में भी कोन वेठो आहे ये तो उहे कामिल आहिनि जिन जे लाइ अल्लाह वारा चवंदा आहिनि त कुतो थी गुज़ार वञी दर दोस्त जे कल वठी तब कुछ यकीन कीअं पर पुचाणी पार पोइ सुबुह वींदा शिकार मल वठी लियल पाण से तुंहिंजा मुरीद न थियो तो चो बख्तावर ये सोच मूंखे भी आए पर मसलो छा आहे
जो साईं वट जेको भी मुरीद थियण वञे तो न, साईं पेरी चवे तो मां चोरियूं खत्म करियो, ए नशा पता खत्म करियो, नमाज़ों पढ़ो, रोजा रखो, जिक्र करियो, दस्तारो बधो, दाढ़ियूं रखो। हाणे हिन उम्र में मुंहिंजी जिंदगी चोरी कंदे गुज़री आहे। हिन उम्र में जो आउं चोरी छॾींदुसि त पोइ घर कीअं हलंदो? ॿियो त धंधो रोटी मूंखां कान थींदी। घर वारे चयो दस्तगीर जी दरबार आहे, तूं वञ। साईं तोखे चवंदो नमाज़ पढ़, चो साईं पढ़ंदुसि, रोज़ो रख, साईं पढ़ंदुसि, जिक्र साईं पढ़ंदुसि, साईं जीअं अचे इनकार न कजि। आख़िर में तुंहिंजो 100 ॻाल्हियूं मां मञियूं आहिनि, हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी बि मञ, मूंखे चोरी जी इजाज़त ॾेई छॾी। साईं महिरबानी कंदो तोखे इजाज़त ॾेई छॾींदो। प्यारा मुस्लमान भाइरो, फकीर हली आयो आ, जुमे जी नमाज मुझे पीराने पीर सुने अब्दुल कादिर जिलानी जे पुठियां पढ़ी आ। जुमे जी नमाज खां बाद में माण्हू हलिया विया, इहो अचे दस्तगीर सां मुलाक़ात कई आ। साईं अस्सलाम वालेकुम। साईं फरमायो वालेकुम सलाम। फकीर कीअं आयो आ? अर्ज़ कई साईं तुंहिंजे पाड़े में रहंदो आहियां, तुंहिंजो पाड़ेसरी आहियां। साईं फरमायो जी हाँ मूंखे ख़बर आ, छो आयो आ? अर्ज़ कर लॻो दस्तगीर तुंहिंजी दामन वठण आयो आहियां। अच्छा मुरीद थींदे? आओ साईं, पोइ नमाज़ पढ़णी पवंदी, आओ साईं पढ़ंदासीं। रोज़ो हाउ साईं रखंदासीं, क़ुरान हाउ साईं, मुंहिंजा दोस्तो ज़िक्र हाउ साईं, मुराक़बो हा साईं। ईअं साईं शर्त ॿुधाईंदो वियो, फ़क़ीर क़बूल कंदो वियो, क़बूल कंदो वियो, मञींदो वियो। आख़िर में फ़क़ीर अर्ज़ कयो सुणा, तुंहिंजा मां हेतिरा शर्त मञा आहिनि, हाणे महिरबानी कर, मां ख़ानदानी चोर आहियां। साईं मूंखां कमु कोन थींदो, मूंखां कोडर कान वहंदे, मूंखां बेलचो कान हलंदो, मूंखां काठ कोन वठबो। हाणे महिरबानी कर मूंखे हल्की फुल्के चोरीअ जी इजाज़त अता फरमा। रोज़ हिन महीने में हिकिड़ी चोरी कंदुसि बस। हूअं रोज़ वेंदो आहियां, महीने में हिकिड़ी। सफ़र में पाण ॻाल्हि ॿुध, तोखे चोरी जी इजाज़त ॾियूं था, पर हिकिड़ो शर्त आहे। जो साईं कहिड़ो? पाण फरमाए त चोरी जॾहिं बि तूं करी, पर इहो मुंहिंजो शर्त आहे त तूं कॾहिं बि कूड़ न ॻाल्हाइजे। ॿियो जिते बि तूं हुजे, आज़ान अचे त आज़ान सां गॾु आज़ान बि ॾिज ऐं नमाज़ बि पढ़जे। बाक़ी जे चोरी त पोइ तोखे इजाज़त आहे, तूं भले वञी चोरी कर। फ़कीर मोटी घर आयो, घर वारे सां मिलियो आहे, पुछे ॾे ख़बर, जी वाह वाह सुभान अल्लाह, दिलि ख़ुशि थी वई। साईं त एॾी सख़्ती बि कान कई, चोरी जी इजाज़त बि ॾिनी आहे। मुंहिंजा दोस्तो नओं नओं मुरीद थियो आहे, ॾाढ़ी बि रखी ॾिनई आहे, दस्तार बि ॿधई आहे, हलंदे फिरंदे अल्लाहु अकबर जी तस्बीह बि पढ़ंदो आहे, सुभान अल्लाह बि चवंदो आहे, ऐं ईअं बि पियो चवंदो आहे त इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर, इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर, पीर कामिल खां सवा लहरों लगाए केर केर, पीर कामिल खां सवा लहरों लगाए केर केर। वक्त गुज़री वियो। प्यारा मुस्लमान भाइरो, कुछ ॾींहं खां बाद में जुमो साईं जे पुठियां पढ़ई आ, घर आयो आ, कुआरी खई आ, रसो खई आ। घर वारे पुछो केॾां? चवण लॻो चोरीअ ते वञा थो, मूंखे चोरीअ जी इजाज़त मुंहिंजे कामिल मुर्शिद ॾिनी आहे। घर वारी चयोसि साईं त खणी इजाज़त तोखे ॾिनी आहे, पर कुझु तूं बि ख्यालु कर, मुरीद कंहिंजो आई, मुरीद कंहिंजो आई। सुभाणे जे पकड़िजी पए त माण्हू छा चवंदा? दस्तगीर जा मुरीद चोरियूं बि कनि था। पाण फरमाई मांखे इहा ख़बर आहे, पर मां जो 100 शर्त मञा न, हिकिड़ो मां बि साईं वटि रखी आहियां, मां बि त आज़मायां त मुंहिंजो पीर केतिरे क़दर आहे।
पर इहो भी तोखे ॿुधायां तो हल्की फुल्की चोरी कान कबी। अॼु बादशाह जे घर मां धाड़ो हणबो। घर वारी चो तुझी मर्जी। सर्दी जो टाइम आ प्यारा दोस्त बुजुर्गो माहिर चोर हो बादशाह जे महल ते पहुतो आ। रस्से जे जोर ते दीवारों फलांगी दे दीवारन ते चढ़ंदे मुंहिंजा दोस्तो बादशाह जे महल जे अंदर दाखिल थी वियो आ। दरवाजा टोड़ैया लाक टोड़ैया अकेलो आ। टाइम काफी लगी वयो। सर्दी जी रात आ। चौकीदार को केड़ी कुंड में वेठला को केड़ी कुंड में वेठला। लाक ताला टोड़ी दे यो चोर वनी उन जगह ते पहुतो वा जिते बादशाह जो कीमती खजानो रखियल आहे। हीरा मोती जवाहर चादर विछाए बड़ी भरी बधी मथे ते ने रखी निकतो वा। मुंहिंजा दोस्तो बादशाह जे महल जे दरवाजे ते पहुतो वा त बगदाद जे जामा मस्जिद मां फजर जी अज़ान आई आहे। आयो त इशा का बाद पर लाक टोड़ींदे टाइम लगी वियो। इशा जी आज़ान आए। मुर्शिद जी गाल याद अचे वई। आज़ान सां गॾु आज़ान ॾियणी आ। नमाज भी पढ़नी आ। सामानों ते लाए रखी आ। आंगनों पंजे कनन में लगाए आज़ान पढ़ी आ। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। जे वक्त में आज़ान जो आवाज मुझा दोस्तों बादशाह जे महल में फैलो वा। चौकीदार उठी भी रहा भाई आज़ान किथा महल में त मस्जिद नाए। अचन त महल जा दरवाजा टुटा पया लाक टुटा पया आहिन। दौड़ंदे अचल त मेन गेट ते हिकड़ो चोरा हेरा मोतिन जे भरी बजे पासे में रखी आज़ान पढ़ी रहियो आहे। फकीर जो आज़ान ॾिनी। ये जेके चौकीदार कंहिंजे हथ में तीर कंहिंजे हथ में तलवार कंहिंजे हथ में लठ कंहिंजे हथ में कुहाड़ो उनके चारों तरफ फिरी विया। इन जो आज़ान ॾिनी। हयाल सलात हेॾा मोह कया त तलवारूं खणियो बीठान। हयाल फलात हेॾा मोह कया त हिन पासे बि लठियूं खणियो बीठान। दिल में चवण लॻो त मुंहिंजा मुर्शिदा अॼु थी तुंहिंजे पावर जी ख़बर पवे। ये जेके हीअं बीठान से मूंखे छॾींदा थोरी। आज़ान खत्म करने जे इंतजार में मुझा दोस्तों बुजुर्गो आज़ान खत्म करे अल्लाहु अकबर नमाज शुरू करे ॾिनई आ। चौकीदारन चबा यार चोर बि की नमाज पढ़ंदा जा। अजीब आ। बादशाह के ॿुधायो। बादशाह के वञी ॿुधावा साईं हिकिड़ो चोर आयो आहे। दरवाजा भी टोड़िया लाक भी टोड़िया नुकसान भी कया। हीरा मोतीन जो कसीर तादाद खई भी आ। पर भरी बजे मेन गेट ते रखी आज़ान पढ़िया हाणे नमाज पढ़ी रहियो आहे। बादशाह चो हाँ नमाज पे पढ़े। बादशाह चो हथ मता लगा जो थी सके तो ख्वाजा खिज़र अलैहिस्सलाम असांजे घर में आयो हुजे। चोर के नमाज़ थोड़ी पढ़ंदा। और मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो बादशाह उथियो आ। पंहिंजे घरवारी के भी उथारई आ। पंहिंजे धीअन के भी उथारई आ। पंहिंजे बचन के भी उथारई आ। हलो हलो अॼु पंहिंजे महल में अल्लाह जो कामिल वली आयो आहे। बादशाह चे बीठो आ। हिन चोर ॾिठो आदि अख सां निहारे पियो। चौकीदार भी लठियूं कुआड़ियूं खणियो बीठा। बादशाह भी अची वियो ऐं समझी वियो त हाणे मुंहिंजो ख़ैर न आहे। पर हिन फकीर नमाज एडी डिघी कई जो हिन जो क़याम ख़त्म थियण जो नालो न पई वठे। आखिर बीहंदे अल्लाह तो जाने पो कुछ पढ़ल हो या मुंह आगे जट हो पर मिड़ी बीठो हो। और मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो जने एडी लंबी क़याम कया। बादशाह पंहिंजी घरवारी के मां का जले चवे पियो ॾिस अल्लाह जे वलियन जी हीअ नमाज हूंदी आ।
जिनजे लाला फरमायो वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा, जेके रातन जो रातियों सजदे में गुजारींदा आहिन उहे हीअ माना आहिन जिनजे कारात क़याम में गुज़रंदी आ त कारात सजदे में गुज़रंदी आहे। फकीर ॾिठो बादशाह वञण वारो न आहे, मजबूर थी जो सलाम फेरई। मुंहिंजा प्यारा बादशाह जी अॻियां वधो आहे, पंहिंजा हथ अची हिन फकीर जे पेरनि ते रखई आहे। सही महिरबानी कर्म फरमाए छॾी। ख्वाजा खिज़र अलैहिस्सलाम जी तूं मुंहिंजे घर में अची तो नमाज़ पढ़ी आहे। अरे फकीर मथे ते हथ रखी अची बादशाह मुर्शिद सां ई ॿियो शर्त न रखियल हुजे हा न त कूड़ न ॻाल्हाइजे, त अॼु कमु ठहियो पियो, छो त तूं मूंखे जीअरो वली सम्झो वेठो आहीं। मां चयो वाह ॻाल्हि इहा, तव्हां ख्वाजा खिज़र अलैहिस्सलाम ॿियो कोन आहियां, मां चयो चोर आहियां। बादशाह चयो मूंखे ख़बर आहे अल्लाह जा वली हमेशा पाण खे लिकाईंदा, तूं वली आहीं पर पाण खे ज़ाहिर न पियो करे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो, चोर बि वेठो आहे, बादशाह बि वेठो आहे, मुज़ाकरात हलन पिया। बादशाह चवे तूं वली आहीं, फकीर चवे मां चोर आहियां। बादशाह मञण लाइ तयार न आहे, फकीर इकरार करण लाइ तयार न आहे। मुंहिंजा दोस्तो हेॾा फकीर दिल जो दिल में पंहिंजे मुर्शिद खे बि सॾ कयान त मीरा शाह मदद कर, अॼु अची ओ कीअं बेरा लिल्ला लग लतीफ चए पर बाज़ीअ दे पेर औलाद अली शेर अज कर का मदद मुरीद जे। हेॾा मुंहिंजो दस्तगीर फजर जी नमाज़ पियो नमाज़ जमात खे पढ़ाए, साईं जो सलाम फेरे वेठा, जमात रा मोह करे मुंहिंजो अब्दुल कादिर जिलानी मुरकी पियो। साईं के फकीर सुना मुरको पिया, पर फरमायो ॿ टे ॾींहं पहिरीं कोन फकीर आयो पंहिंजो पाड़ेसरी मुरीद थियो हाओ साईं, तो उन फकीर रात वञी बादशाह जी चोरी कई आहे तो पकड़जी पियो। तो साईं जो चयो पकड़जी पियो आहे त फकीरनि जी दाह निकिरी चई अल्लाह, तो बादशाह जे चौकीदारनि तो उनजा मारे हड टोड़े छॾिया हूंदा। मुंहिंजे दस्तगीर फरमायो न कंहिंखे ताक़त न आहे जो अब्दुल कादिर जे मुरीद ते हथ खणी सघे। हा फकीर शान सां वेठो आहे, नाश्तो तयार पियो थिए, फकीर जा हथ पिया चिमजनि। हलो पा फकीर के छड़ाई अचो। और मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो, पिरान पेर निकतो वा, बादशाह जे महल जो दरवाजो ठुकाया। बादशाह खादम के चयो जल्दी न कर, पेरे ॾिस त केरा। मुंहिंजा दोस्तों उन खादम दरवाजे जे सुराख मां ॾिठो वा त मुंहिंजो पीरन जो पीर सोनो अब्दुल कादिर जिलानी बीठो वा। बादशाह के अची ॿुधाई आ बादशाह अब्दुल कादिर जिलानी पंहिंजे दर ते आयो आ। बादशाह चयो मां तव्हां के चवां पियो हियो वली आ, अवी मञो कोन पिया हिन जी ज़ियारत करण जे लाइ त अब्दुल कादिर जिलानी बि अची रहियो आहे। अब्दुल कादिर हिन जी त ज़ियारत करण अचे पियो, न त साईं हिन टाइम मस्जिद खां निकिरंदो आहे। ॻाल्हि सची आहे। और मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो, फकीर साईं बादशाह जो दर खोलायो आहे। मुंहिंजो सोनो दस्तगीर हज़रत पिरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अंदर जो आयो वा। मुंहिंजा दोस्तों फकीर दा करे चवण लॻो त तुही जे दर जो आया दायो बादशाह बगदाद जा, रख कदम मुंह सिर झुकायो बादशाह बगदाद जा। तुझे दर जो आया दायो बादशाह बगदाद जा, रख कदम मुंह सिर झुकायो बादशाह बगदाद जा, रख कदम मुंह सिर झुकायो बादशाह बगदाद जा। साईं अची करे बादशाह सां मिलिया, पाण फरमायूं बादशाह फकीर असांजो मुरीद,
सही चवे पा चोर है पान फरमे हाँ वाकई यो चोर ही है असा हिकमत अमलियत हिन के इजाजत दिनी ही पर अल्लाह कंदो अज का बाद में यो फकीर वरी कोई माल जो चोर कोन थी असा हिन के एड़ी ड्यूटी ता दियो अल्लाह कंदो अज का बाद यो अब्दाल है बाकी बादशाह तो सहमत कया तो जी का दुआ हो जे का हाजत हो जे मुखे बुदा मां अब्दुल कादिर खुदा जी बारगाह में तो जेला हथ कर इन फकीर के मां का जले सही फरमायो फकीर बन अगे चोर है अज का बाद में मां अब्दुल कादिर जिलानी तो के अब्दाल बनायो आहे तड़े चेबोआ त चोरन मां अब्दाल बनाए नेकन सा बदकार गणाए चोरन मां अब्दाल बनाए नेकन सा बदकार गणाए ही भी तशाना अकल हेराला अचन चोर थी वजन वजीर तालिब मामो जो मुर्शिद तो दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पे वठंदा पीर फकीर तालिब मामो जो मुर्शिद तो अल्लाह ताला जी ज़ात फरमायो अल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फी सबीलिल्लाहि बि अमवालिहिम व अनफुसिहिम आज़मु दरजतन इंदल्लाह अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो ओवे मानो जिने ईमान आंदो ऐ हिजरत कई ऐ जिहाद कयो पंजे माल जे ज़रिए भी पंजे जान जे ज़रिए भी रब तो फरमाए इन माल जेला आज़मो दरजतन इंदल्लाह इन जेला मा रब जे बारगाह में तमाम वडो मकाम आहे के जेला जिन ईमान आंदो जिन हिजरत कई जिन जिहाद कयो पंहिंजो माल भी माल जे ज़रिए भी जानन जे ज़रिए भी उहे केर आहिन उहे मुंहिंजे महबूब मदीने वारे मीर जा असहाब आहिन अल्लाह पाक तवाए असा के साईं करीमन जे असहाबन जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए मुसलमानो मुझे महबूब जा वफादार छो ए मुझे हबीब सा प्यार करियो ए उन का अलावा डाडो आखिरी दौर आ मुझा मिठा हिन दौर अंदर अवां सा ये खुसूसी गुजारिश त खुदा रा पंहिंजे बच्चन के अहले सुन्नत जे मदरसन में पढ़ायो पंहिंजा बच्चा पढ़ायो अचण वारो जेको दौर आ वो अञा भी ॾाढो ॾुखियो ईंदो कई फितना आहिनि कई रंग आहिनि कई ढंगन सोशल मीडिया फेसबुक ज़रिए व्हाट्सएप ज़रिए आईमो ज़रिए ॿिया कई ज़राए आहिनि जिन जे करे अज नौजवान जे ईमान जो सौदो पियो थिए पंहिंजे बच्चन जे ईमान जो अगर तहफ़ुज़ करण घुरण चाहियो था तो पंहिंजे बच्चन के अहले सुन्नत जे मदरसन में दाखिल करायो अहले सुन्नत जे मदरसन में चा बद मजहब जेके न बा कादियानी ने ॿिया जेके अहिड़ियूं जेके लाभियूं आहिनि उहे बाक़ायदा नौजवान के पंहिंजो गर्विदा बनाइण जे लाइ उहे नौजवान छोकिरियुनि जो इस्तेमाल कनि था नौजवान छोकिरियुनि जो हाणे हिकिड़ो जंग जे माण्हू खे नौजवान छोकिरी जे वीडियो कॉल ते ॻाल्हि उहो त सिध मां निकिरी वेंदो न उनखे क़ुरान ॿुधाए हदीस ॿुधाए न मञींदो छो त महबूबन फरमाए त इस्लाम अंदर जेको अज़ीम फितनो आहे सा औरत आहे वॾो वॾे माण्हू जा बि औरत जे साम्हूं पेर निकिरी वेंदा आहिनि तो जेकॾहिं उहो जाहिल हूंदो बुनियादी तालीम का वाक़िफ़ी न होंदो तो उनके शिकार करण हुन जे लाइ को मसलो न आहे इन जे लाइ पंहिंजे ॻोठ अंदर या अवां जे मुज़ाफ़ात में साईं मौलाना गुलाम अकबर साहब जो मदरसो हले पियो साईं सरताज बाबा ते इते भी या पंहिंजे ॻोठ में खुदा रा पंहिंजा बच्चा पढ़ायो अवां जा बच्चा पढ़ंदा तवां जो मसलक अवां जो मज़हब अवां जो रिवाज अवां जो तौर तरीक़ो सलामत रहंदो जेकॾहिं न पढ़ायव तो कुछ टाइम का बाद में तो यो ईसाले सवाब भी तवां जा बच्चा चवंदा इहो करण जायज़ कोन्हे बद अक़ीदन जे वर चढ़ी वेंदा अल्लाह पाक तोखे ऐं मूंखे अक़ीदे अहले सुन्नत जे मतां इस्तक़ामत नसीब फरमाए रब्बुल आलमीन मुंहिंजी ऐं तव्हां जी हाज़िरी क़बूल फरमाए वमा अलैहि इल्लल बलाग
सलाम पढ़बो ॿियो कुझु थींदो। या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका सलवातुल्लाह अलैका आका खल्क जो मुश्किल कुशा तो मालिक अर्दो वसमा तो शाफे रोज़े जज़ा तो नाइबे रब्बिल ओला तो या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका सलवातुल्लाह अलैका अहमदा ही अर्ज आए मन खणी मौला पुजाए मुस्तफा मदीने घुराए पंहिंजे पाड़े में राए या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका सलवातुल्लाह अलैका अस्सलाम ए सब्ज़ गुंबद के मकीन अस्सलाम रहमत लिल आलमीन अस्सलाम ए सब रसूलन जा रसूल ई सलाम आज जन जो शल थिए कबूल आमीन सुम आमीन। नौजवाननि सां हिकिड़ी गुज़ारिश आहे त अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत जो हिकिड़ो मुतब्बिर इस्लामी चैनल हक़ सजण पीर यूट्यूब ते इहो चैनल हली रहियो आहे ऐं दोस्त ॿुधाइनि पिया त अॼोको हीअ तकरीर ऐं उन खां अलावा ॿियूं तमामु इस्लामी तकरीरूं नातियूं वग़ैरह हक़ सजण पीर चैनल ते आहिनि। तव्हां इन चैनल खे विज़िट करियो ऐं इन खे ॾिसो, इन खे सपोर्ट बि करियो। इंशाअल्लाह अवां जी बहितरीन तरीक़े सां रहनुमाई थींदी ऐं ख़ुसूसी दुआ हज़रत अल्लामा मौलाना साईं मुफ्ती नज़ीर अहमद साहब जिन फरमाईंदा। साईं तव्हां वॾा आहियो। इहो साईं ग़ुलाम अकबर साहब जो पुफाट फ़ौत थी वियो आहे, हिन जे लाइ ख़ुसूसन दुआ। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन बारिक व सल्लिम सल्लि अलैहि या इलाहुल आलमीन। कुरान पाक जी तिलावत कई वई। या इलाहुल आलमीन नातूं मनक़बतूं वाइज़ो नसीहत कई वई। या इलाहुल आलमीन जमात जे तरफ़ां सुबहान अल्लाह चयो वियो। या इलाहुल आलमीन जो कुछ खैर खैरात कई वे सब पंहिंजी बारगाह जिमें मक़बूल व मंज़ूर फरमा। मौला इन्हनि सभिनि जो सवाब हदियतन तोहफ़तन सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं पहुचाए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वसीले सां तमाम अंबिया इकराम अज़वाज मुत्तहिरात अहल बैत इकराम खुलफाए राशिदीन अशरत मुबश्शिरा जमी साहबा इकराम ताबईन तब ताबईन मशाइख नक्शबंदिया चिश्तिया कादरिया सबतन सवाब पुजाए। पीराने पीर रोशन ज़मीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुबहानी इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फ़ानी तने सवाब पुजाए। तमाम औलिया कामिलीन उम्मत जे उलमा व सालिहीन तने सवाब पुजाए। ख़ुसूसन अख़सुल ख़ास मौला जन जे साले सवाब जे लाइ प्रोग्राम रखियो आहे उन्हनि ते जो सवाब पुजाए। उन्हनि जे क़बरुनि खे कुशादो फरमा, उन्हनि जे क़बरुनि खे मुनव्वर फरमा, उन्हनि जे क़बरुनि खे जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ फरमा। उन्हनि जा सगीरा चाहे कबीरा गुनाह माफ़ फरमा। उन्हनि जे गुनाहनि खे नेकिन सां तब्दील फरमा। उन्हनि जी बख़्शिश फरमा।
उन्हनि जी मग़फ़िरत फरमा, उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमा। या इलाहुल आलमीन, जेके भी मुसलमान उम्मत मुहम्मदिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विसाल फरमाया आहिनि, सभिनि जी बख़्शिश फरमा, सभिनि जी मग़फ़िरत फरमा। साईं अजब साहब जन जो फुफाट विसाल करे वियो मौला, उनखे बि जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमा। या इलाहुल आलमीन, हिन ॻोठ वारनि खे शादो आबाद फरमा, हिन ॻोठ खे शादो आबाद फरमा। या इलाहुल आलमीन, हिन ॻोठ में मोहम्मद दाऊद नाले बीमारा मौला, उनखे सेहत कामिला शफ़ाए आजला अता फरमा। या इलाहुल आलमीन, साईं मोहम्मद ईसा सुमो साहब दामत बरकातुहुल आलिया जे इल्म में अमल में इज़ाफ़ो फरमा। मौला असां सभिनि खे दीन मतीन ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। मौला असां सभिनि जा जायज़ मुतालबा, दुआऊं, दरख़्वास्तूं, इल्तिजाऊं, मक़ासिद, दिली मक़ासिद पूरा फरमा। असां सभिनि जे दीन में, ईमान में, रिज़्क़ में, रोज़ीअ में, बच्चनि में, ॿारनि में, घरनि में, कारोबारनि में बरकतूं, रहमतूं नाज़िल फरमा। मौला असां सभिनि जा दर्द, मर्ज़, कर्ज़, परेशानियूं, मुश्किलातूं दूर फरमा। मौला असां सभिनि खे दोस्तनि दुश्मननि जे हथ खां, ज़बान खां, शिर खां, नज़र बद खां, हूस खां, नूस खां महफ़ूज़ फरमा। मौला हिते जेके भी असां हाज़रीन आया आहियूं, मौला असांजे घर पहुचण खां पहिरियां असांजा दिली मक़ासिद ऐं दिली मुरादियूं पूरियूं फरमा। मौला असां सभिनि खे दीन दुनिया आख़िरत जे तमामु नेमतुनि मां बराबरि फरमा। मौला असांखे पंहिंजी हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी, पंहिंजनि प्यारनि जी मोहब्बत ऐं अदब नसीब फरमा। मौला असांखे पंहिंजी मार्फत अता फरमा। मौला असां सभिनि खे पंहिंजे घर जी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दर जी बार बार हाज़िरी नसीब फरमा। या बदी समावाति वल अर्दी, या ज़ुल जलाली वल इकराम, या सरीखल मुस्तसरिकीन, या गियासल मुस्तगीसीन, या काशिफ सूई, या अरहमर राहिमीन, या मुजीब दावातिल मुर्तरीन, या इलाहल आलमीन, बिका उन्ज़िल अलैना हाजातिना व अंता तालमु बिहिम फक़दिहिम, या अरहमर राहिमीन अग़सिना, या रहमर राहिमीन अग़सिना, या अरहमर राहिमीन अग़सिना। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल दुआइना बिहुर्मति जमील औलिया वल मुत्तक़ीन, बिहुर्मति जमील अंबिया वल मुरसलीन, बिहुर्मति रहमतल लिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फी शान हबीबिल करीम रऊफुर रहीम, इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी, या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अल्लाहुम्मा जअल आखिर कलामना ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।